अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ॿाहिरि ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव। रब पाक कंदो त तव्हां हमेशह अहिड़े तरीक़े सां शाद आबाद हूंदव ऐं हमेशह ख़ुशि हूंदव। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि जे सदके रब पाक असांजा बि गम परेशानी दूरि कंदो। त दोस्तो, अॼु जो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे। तव्हांखे मां ॾेखारींदुमि पंहिंजे इलाइक़े जो ॿाहिरियूं थोरो मुख़्तसिर नज़ारो आहे, पर ज़बरदस्त आहे दोस्तो। वीडियो तमामु बहितरीनु आहे ऐं ॾिसजो लाज़मी। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त तव्हां चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। अगरि का असांखां ग़लती थी हुजे, का मिस्टेक थी हुजे ऐं का असांखे का कमी पेशी थी हुजे त तव्हां असांखे ॿुधाइजो कमेंट्स में लाज़मी। त दोस्तो, शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। हेलो दोस्तो, वेलकम, ख़ुशि आमदीद कयां थो मां तव्हांखे पंहिंजे व्लॉग में। दोस्तो, हीअ आहे असांजी कॉलोनी जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, बिल्कुलु सरसब्ज़ शादाब। हर ॿिए टे घर में वण लाज़मी हूंदो आहे ऐं हीअ असांजी कॉलोनी आहे कच्ची, पर हिते सुकून ऐं फस्ट क्लास तव्हां ॾिसो था माहौल। VIP हे असांजे साम्हूं आहे घर जो दुकान। असांखे पाण हिकु शॉप आहे, पर असांजी हिन गलीअ में आहिनि 5 दुकान ऐं हीअ आहे मुंहिंजो शॉप ऐं हीअ आहे मुंहिंजो घर जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। दोस्तो, हीअ आहे असांजी कॉलोनी। तव्हां ॾिसो त असां हिन कॉलोनी में रहूं था, बिल्कुलु पुरसुकून फस्ट क्लास ऐं VIP हिकु त असांखे तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं बरसाति पवंदी आहे, छो जो रस्ता आहिनि कचा, नेकर बिल्कुलु बि न आहे, पर इंशाअल्लाह ताला अनक़रीब थी लाज़मी ईंदो। त दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद चन्ना व्लॉग। आहियां वाजिद चन्ना। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि असांजो अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। इन में तव्हांजो ख़र्चु कोई बि कोन्ह थींदो, पर असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। दोस्तो, हीअ ॾिसो ॿकरियूं आहिनि कहिड़े न तरीक़े सां बिल्कुलु पंहिंजो हिकिड़ो खाई पी रहियूं आहिनि, चरी रहियूं आहिनि, पर इन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो कोई बि भउ न आहे। अक्सर इलाइक़ा अहिड़ा हूंदा आहिनि जो ॿकरी ॿाहिरि निकिती, ॿकरी गायब, पर हिते दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद चन्ना व्लॉग। आहियां वाजिद चन्ना ऐं आहियां हिकु शॉपकीपर। मां पंहिंजो हलाए रहियो आहियां दुकान। दोस्तो ॾिसो, असां सुबुह 5 बजे खां वठी राति जो 9 बजे ताईं हलाईंदा आहियूं पंहिंजो शॉप। असांजी गुज़र सफ़र जो इहो ई ज़रियो आहे। मालिक साईं बरकत विझंदो ऐं नसीब जेको इंसान खे रोज़ी लिखियलु हूंदी आहे उहा मिलंदो लाज़मी। असांजो कंहिं बि क़िस्म जो कंहिंसां बि कोई कॉम्पिटिशन न आहे। असांजो पंहिंजो मालिक साईं ते भरोसो हूंदो आहे त जेका अलाह साईं रोज़ी असांजे नसीब में लिखी आहे उहा मिलंदी लाज़मी। उहा दुनिया जी काई ताक़त असांखां खसे कान थी सघे। न ई असां ॿिए जो रिस्क पाण ॾे करे था सघूं, न असांजो रिस्क केरु पाण ॾे करे थो सघे। जेका रब पाक असांजे नसीब में रोज़ी लिखी आहे उहा असांखे मिलंदी लाज़मी, पर बशर्ते के नियत साफ़ हुजे ऐं महिनत माण्हू लाज़मी करे। उहा असांजी महिनत बिल्कुलु हूंदी आहे पंहिंजे धंधे सां, पंहिंजी रोज़ीअ सां। त दोस्तो, असांजो तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे वरी बि अर्ज़ु आहे त जेके नवां दोस्त आहिनि असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। वीडियो तव्हांखे सुठो लॻे त कमेंट्स बि कजो। जेका असांखां मिस्टेक का ग़लती थी हुजे त तव्हां कमेंट्स में असांखे ॿुधाए सघो था। की असांखे वॾा यूट्यूबर न आहियूं, असांजो हिकु शौक़ु हूंदो आहे, उहो जेको असां शौक़ु पूरो कयूं था उनखे कामयाबु तव्हां ॿाहिरि ई करे सघो था। त दोस्तो, इहो हुयो अॼु जो वीडियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में कंहिं सुठे मौज़ूअ सां गॾु। वीडियो सुठो लॻे त लाइक लाज़मी कजो। त रखिजो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।